छड्यो कखपन समझी तो साड़ी छड्यो कागज समझी तो फाड़ी छड्यो कखपन समझी तो साड़ी छड्यो मुझो जीवन सारो उजाड़ी छड्यो तुझा थोरा कीअं मल्हायां सजण थोरा कीअं मल्हायां सजण तुझा थोरा कागज़ समझी तो फाड़े छॾियो कखपन समझी तो साड़े छॾियो मुझो जीवन सारो उजाड़े छॾियो तुझा थोरा कीअं मल्हायां सजण थोरा कीअं मल्हायां सजण तुझा थोरा। केड़ो मूसा कहर करे वै जिंदगी मुझी जहर करे वै केड़ो मूसा कहर करे वै जिंदगी मुझी जहर करे वै घाणे में मुझे तो भाणे छॾियो कखपन समझी तो साड़े छॾियो मुझो जीवन सारो उजाड़े छॾियो तुझा थोरा कीअं मल्हायां सजण थोरा कीअं मल्हायां सजण तुझा थोरा। जिंदगी तुझे नाल कयूं पेरन में तुझे वेही रहियूं मां जिंदगी तुझे नाल कयूं तो समझी तो नकारे छॾियो कखपन समझी तो साड़े छॾियो मुझो जीवन सारो उजाड़े छॾियो तुझा थोरा कीअं मल्हायां सजण तुझा थोरा कीअं मल्हायां सजण तुझा थोरा। शाहिद रहो जो माण्हू मलंग आ जंहिंसां कई तो ॾाढी जंग आ शाहिद रहो जो माण्हू मलंग आ जंहिंसां तो कई केॾी जंग केड़ी राहत मूंखे तो लाड़े
छॾियो कटपन समझी तो साड़ी छॾियो मुझो जीवन सारो उजाड़े छॾियो तुझा थोरा कीअं मल्हाया सॼण 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 तुझा थोरा। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग। कीअं आहियो नाज़रीन? उम्मीद थी कयां त तव्हां सभु ठीकु हूंदव, मज़े में हूंदव, ख़ुशबाश हूंदव, पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे पंहिंजे दिलि वारनि सां। ऐं उम्मीद था कयूं त अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो बि तव्हां जेको आहे इंजॉय कंदव। जीअं त असांजो कल्ह वारो जेको प्रोग्राम हुयो, अदी शैला गुल असांजे प्रोग्राम में आई हुई, तव्हां भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो ऐं यकीन आहे त अॼु बि तव्हां जेको आहे असांजे प्रोग्राम खे इंजॉय कंदव। ऐं जीअं त अॼु बि तव्हांजो असांजो साथ हूंदो 4 खां 6 वॻे ताईं। मां आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान, पंहिंजी सिंगर कोमल नाज़, ऐं मूंसां गॾु आहिनि तव्हांजो पंहिंजो मेज़बान ऐं सिंगर शिराज़ अली मिराली। जीअं त नाज़रीन मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां तव्हांजे प्यार जी, तव्हांजे मोहबतुनि जी, जेके असां हिते सुर विखेरींदा आहियूं। असां वटि गेस्ट ईंदा आहिनि, स्पेशल गेस्ट ईंदा आहिनि। जीअं कोमल ॻाल्हि कई कल्ह अदी शैला गुल साहिबा असां ॾे तशरीफ़ फरमा हुई ऐं तमामु घणो मज़ो आयो ऐं हिकु ॾींहं में काफ़ी सुठा रिव्यूज़ ऐं रिमार्क्स आया। मां ॻाल्हि कंदुसि सॼी ऑल असांजी जेका टीम आहे, जेका असांजी टीम मैनेजमेंट आहे, ॻाल्हि कजे डायरेक्टर साहिब जी, ख़ालिद शाह साहिब जी, हमेशह इहो गाइड कंदा आहिनि त अञा शो खे बहितर कयो ऐं एतिरे प्यार सां अमल कंदा आहिनि। कुझु ग़लतियूं बि असांजूं माफ़ु कंदा आहिनि साईं बाबा, उन जे लाइ माज़रत आहे। ऐं हैदर बा जी ॻाल्हि कजे, उहे बि ईअं चवंदा आहिनि। असां ॿिन्हिनि खे माना चयो अथऊं बाबा हीउ तव्हांजो पंहिंजो घरु आहे ऐं जेके तव्हां ॾे गेस्ट अचनि था ईअं सम्झो असां जन उहे तव्हांजा गेस्ट आहिनि। त असां पूरी भरपूर कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे एंटरटेन करण जी ऐं उन्हनि खे मज़ो ॾियाराइण जी, ऐं जेके बि गेस्ट वेंदा आहिनि ख़ुशि थी वेंदा आहिनि। ऐं नाज़रीन मां इहो चवंदो हलां, इहो सॼो कुझु डिपेंड करे थो तव्हां ते, जेके असांजा व्यूवर्स आहिनि, जेके असांजे कम खे लाइक करनि था, सराहनि था। त असां इनशाला ईंदड़ कम बि बेहतर का बेहतर करने की कोशिश कंदासीं। अचूं था हाणे शोबी भाई ॾे। शोबी भाई अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं सर आप? ज़बरदस्त, बेहतरीन, माशाल्लाह बहुत अच्छे लग रहे हैं आप। थैंक यू। लेकिन आप बहुत हसीन लग रहे हैं, दोनों खूबसूरत लग रहे हैं। शुक्र आज आपने दोनों का, वरना एक तरफ ही तारीफ। ये शोबी भाई की नजरों का कमाल है कि आपको हम इतने हसीन लग रहे हैं। वैसे इतने हसीन हैं नहीं हम। बिल्कुल नहीं। शिराज ने जो कल नहीं उससे पहले एक शो में बहुत जबरदस्त ड्रेसिंग की थी, मुझे बहुत जबरदस्त लगी। मतलब आज मैंने अच्छी ड्रेसिंग नहीं, आज भी बहुत अच्छी है। तो बात यह है कि शिराज में आपके कपड़े पहन नहीं सकता, मेरी सेहत ऐसी है। सही बात है, वरना मैं ले लेता। और शोबी भाई आपको बताते चलो कि आज जो है आपके लिए भी और ऑडियंस के लिए भी एक सरप्राइज भी है जो हम प्रोग्राम के एंड में बताएंगे। वो इनको नहीं बताना चाहिए था, मुझे बताना चाहिए था कि कुछ स्पेशल है। चलो मैंने बता दिया। और शिराज मां नाज़रीन के ॿुधाई थी हलां त जेको कॾहिं लाइट न हूंदी ऐं प्रोग्राम जेको मिस थी वेंदो आहे त तव्हांखे ॿुधाई थी हलां त रिपीट में बि असांजो सुबुह जो मतिलबु सुबुह जे टाइम ते शायदि 9-10 बजे असांजो प्रोग्राम रिपीट में हलंदो आहे, तव्हां ॾिसी सघो था। या वरी असांजो यूट्यूब चैनल आहे सिन टीवी HD, उन ते बि असांजो प्रोग्राम रिलीज़ थींदो आहे, त उते बि वञी प्रोग्राम ॾिसी सघो था। ऐं प्रोग्राम खे मिस न कंदा कयो, रोज़ प्रोग्राम असांजो ॾिसंदा कयो ऐं पंहिंजो फीडबैक ॾींदा कयो ऐं असांखे ॿुधाईंदा कयो त असांखे अञा बहितर खां बहितर करण जी कोशिशि कई वञे। ठीकु आहे। सो अॼु बि असां सां तमामु सुठी गेस्ट मौजूदु आहिनि, फीमेल सिंगर आहिनि। सो उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदासीं हिकु नंढड़ी साई खां पोइ। वक़्तु थियो हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, केॾा बि न वेंदा, मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक ऐं हिकु दफ़ो ॿीहर वेलकम बैक। उम्मीद था कयूं त अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो बि तव्हां यकीनन जेको आहे इंजॉय कंदा। सो ब्रेक खां जेको आहे असां जेको आहे वापसि अची रहिया आहियूं ऐं तमामु सुठी सिंगर असां वटि मौजूदु आहिनि ऐं नई टही जी सिंगर चई सघूं था। 4-5 साल उन्हनि खे हिन फील्ड में थी विया आहिनि ऐं तमामु घणी सुरीली आहिनि ऐं लाइव इवेंट्स बि करे रहियूं आहिनि। सो उन्हनि तव्हां सां जेको इंट्रोडक्शन कराईंदासीं। शहनीला गुल असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो दी? ठीकु आहियो? जी आहियो, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अचण में का तकलीफ़ त कोन थी? जी न, ईज़ी अची विया? जी जी आहियो। ठीकु आहे। सो ॿियो ॿुधायो ज़िंदगी कीअं पई गुज़रे? जी अलहमदुलिल्लाह सही गुज़रे थी। अच्छा, कंफ्यूज़ न थियो तव्हां? पंहिंजो घरु सम्झो, सिन टीवी ॼण त असांजो पंहिंजो घरु आहे, आराम सां रिलैक्स थी
तव्हां टेंशन न वठो, तव्हांखे एॾा को ॾुखिया सवाल कोन पुछंदासीं, ठीकु आहे। सो जी शिराज, तव्हां छा चवणु चाहींदा? मां अॼु खे पहिरियां इहो चवंदुसि त हीअ असांजो टीवी जो इंटरव्यू आहे, तव्हांखे ईअं थो लॻे त असां शायदि असांजा जो पेपर था वठूं, एग्ज़ाम था वठूं, त हिन जे करे तव्हां चिल कयो। ऐं पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े शहर खां तालुक़ु रखो था? जी असां आहे अली अहमद मंगरियो आहे। अली अहमद मंगरियो, जी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, तव्हांजो घरानो आहे, सिखिया कंहिंखां वरिती आहे तव्हां? जी मुंहिंजी अम्मी आहे। तव्हांजी वालदा मोहतरमा तव्हांखे सेखारियो आहे, माशाल्लाह। शायदि असां सां गॾु मौजूदु बि आहिनि हिते। हा माशाल्लाह माशाल्लाह। त पोइ मतिलबु केतिरो टाइम पीरियड थी वियो आहे तव्हांखे स्टार्टिंग में? तक़रीबन 4-5 साल थी विया। 4-5 साल थी विया आहिनि। ऐं हुन में कुझु एल्बम्स वग़ैरह कया आहिनि तव्हां? हा। अच्छा, वैसे लाइव परफॉर्म कंदा आहियो? हाँ जी हाँ। लाइव शोज़ कंदा आहियो? अच्छा, घणा एल्बम्स कया आहिनि तव्हां? ये 10-15 हूंदा। 10-15 एल्बम्स कया आहिनि। ऐं कहिड़ी कहिड़ी कंपनी में कया आहिनि तव्हां? गुल प्रोडक्शन गोल्ड आहे, ऐं टीपी आहे, ॿी कंपनी आहे, सादिक प्रोडक्शन आहे, सही, बार आहे। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही काफ़ी सारा तव्हां एल्बम्स माशाल्लाह, कया आहिनि। माशाल्लाह। कोई अहिड़ो गीत आहे जेको वायरल थियो हुजे टिकटॉक ते? छो त अॼुकल्ह त सोशल मीडिया जो दौर आहे, तव्हांखे ख़बर आहे। सही। सही, त स्टार्ट में असांखे तव्हां छा था ॿुधायो? स्टार्ट में इहो ई ॿुधायूं था, इहो तुंहिंजा हथ हवा में हिलिया मूं ॾिठा पे। वाह वाह वाह, वाह वाह, ज़बरदस्त, वाह वाह, बिस्मिल्लाह। बिल्कुलु ॿुधायो। तुंहिंजा हथ हवा वाह वाह। में हिलिया मूं ॾिठा पे, तुंहिंजा हथ हवा में हिलिया मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे, तुंहिंजा हथ हवा में हिलिया मूं ॾिठा पे, तुंहिंजा हथ हवा में हिलिया मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे, तुंहिंजा हथ हवा में हिलिया मूं ॾिठा पे, तुंहिंजा हथ हवा में हिलिया मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे। जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे, जुल्फ ना गवागे सुरा मूं ॾिठा पे।
सुर मोर ठपे अली अहमद तुझो ॾिठो जलादा अली अहमद तुझो अली अहमद तुझो ॾिठो जलादा अली अहमद तुझो ॾिठो जलादा उहे मस्त मंगेरा पिया मोर छापे उहे मस्त मंगेरा पिया मोर छापे गुलगुना गवागे सुया मोर छापे गुलगुना गवागे सुया मोर छापे चाहत हवा में हिला मोर छापे चाहत हवा में हिला मोर छापे उल्फना गवागे सुर 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 मोर छापे एॾो माशाल्लाह सुठो तव्हांजो आवाज़ आहे एॾी तव्हांजी मतिलबु पिच जेकी आहे उहा एॾी मथे आहे एॾो तव्हां सुठो पिया ॻायो पोइ कंफ्यूज़ छो था थियो पहिरियों चकर आई आहे तव्हां कंफ्यूज़ न थियो ऐं तव्हांजो पंहिंजो चैनल आहे तव्हांजो पंहिंजो घरु आहे ऐं असां पाण तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हां परेशान न थियो ईज़ी थी ॻायो ईज़ी थी ॻाईंदव त तव्हां मतिलबु अञा वधीक तव्हां सुठो ॻायो था ॻायो ॾाढो सुठो पिया लेकिन कंफ्यूज़ पिया थियो सो कंफ्यूज़ न थियो ॿियो ॿुधायो त तव्हांखे हिन सिंगिंग जी फील्ड में घणा साल थी विया आहिनि तकरीबन 4-5 साल थिया 4-5 साल थी विया आहिनि त को उस्ताद आहे तव्हांजो जी वालदा हाँ मोहतरमा तव्हांजी वालदा उस्ताद आहे ॿियो केरु उस्ताद न आहे न सही त रियाज़ खे केतिरो टाइम ॾींदा आहियो रियाज़ के तकरीबन ॾींदा आहियूं रोज़ कंदा आहियूं रियाज़ रोज़ मतलब केतिरो टाइम कंदा आहियो कलाक 2 कलाक 3-4 कलाक कंदा आहियूं वाह वाह तव्हां ख़बर आहे तव्हांजी आवाज़ ॾाढी प्यारी आहे ॾाढी प्यारी पर तव्हां थोरो कंफ्यूज़ था थियो तव्हांजी कंफ्यूजन हाणे असां दूर जी कंदासीं जी कॉलर असां कॉलर वटि असां सां मौजूद गॾु आहिनि मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी मुंहिंजा भाउ केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो वदा अदा ज़िलो अदवा तारीख़ जो इतना काचे जो इलाइक़ो आहे गरगापुर गाजी शाह खान हाफिज़ मोहम्मद मिठल पंवर वाह 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 साईं पूरो एरिया त छा तव्हां पूरो ज़िलो ॿुधाए छॾियो माशाल्लाह नालो छा आहे तव्हांजो अदा हाफिज़ मोहम्मद मिठल पंवर हाफिज़ साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्लाह तव्हां ख़ुशि हो ॿियो ख़ैरात में सही आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾिसो पिया असां ॾाढा प्यारा पिया लॻियूं हा न भाउ पंहिंजी तारीफ़ पाण करे छॾी ॿियो अदा का फरमाइश करणु चाहींदव असांजे प्रोग्राम में जी बाबा या जेका आई आहे शर्मिला जी 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 शर्मिला गुल असां वटि मौजूदु आहे इन पूरी में जम्मू तो भी माशाल्लाह भलो दी गाय अया जी जी सही सही जी हाँ। तव्हांजी तारीफ़ पिया कनि त ॾाढो भलो पई ॻाए हा जी ॻाल्हाइणु चाहींदव शर्मिला सां तव्हां जी 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 सही ॻाल्हायो ॻाल्हायो जी कहिड़ा हाल आहिनि हेलो मैम जी अदा कहिड़ा आहे हा दी ख़ैर तव्हां ॾाढो सुठो ॻायो अॼु मैच त कयो अल्लाह ताला तव्हांखे आफ़ खुशादरी फरमाई आमीन 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 अदा बिल्कुलु तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं बिल्कुलु बिल्कुलु अदा वॾी महिरबानी वॾी थैंक यू महिरबानी अच्छा शर्मिला आदि खे मां इहो अर्ज़ु कयां त हीअ असांजी लाइव कॉल्स ईंदियूं असां ॾे ऐं हर को हिन वक़्तु पूरी सिंध छा पूरो पाकिस्तान ॾिसे थो जी बिल्कुलु त तव्हां ईअं सम्झो त मूंखे कोई बि नथो ॾिसे तव्हां पंहिंजे घर में जीअं पंहिंजी अमर सां रियाज़त कंदा आहियो न ईअं ई तव्हां असांखे गाना दिलि सां ॿुधायो जी कंफ्यूज़ न थियो ऐं ॾिसो न कॉलर असां वटि मौजूदु हुयो उन्हनि बि तव्हांजी तारीफ़ कई त माशाल्लाह ॾाढो सुठो आवाज़ आहे ॾाढो सुठो पियो ॻाइनि हा। सो तव्हां कंफ्यूज़ न थियो वरी easy कॉल थी आई आहे। वञो। वरी कॉलर मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम क्या हाल है ना
अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीकु आहियूं साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मेरा साहब जी को जा भाई अल्हम्दुलिल्लाह साईं बिल्कुल ठीक लगा पे हूं अदा मरी चुप जाते जी जाए तो संभाले न जी मरी अबे जी जाए तो संभाले न पानी जी जे फनकार में थी है न साईं बस अबे जी जाए त नथा संभाले सघूं, बस कोशिश आहे असांजी पंहिंजी साईं कामयाब पियो है जेके औलाद पाजे संदिग्ध मुझे हर करे छड़े न तव्हां दुआऊं कंदव त इंशाअल्लाह पंहिंजी मंज़िल माणींदासीं ज़रूर। बिल्कुल साईं असांजी तो दुआई में मां फसीर खोतो तो गालाया समझिन खोतो जेकबाद मो महिरबानी खोसो साहब, महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। शो ॾिसंदा आहियो न असांजो? तव्हां जा आपा नंढपण में दोस्त हूंदा, हाणे त वॾो माण्हू थी वियो, हाणे त सुञाणी तो बि न न साईं बिल्कुलु सुञाणींदा, बाबा कॾहिं कंहिंखे विसारींदा न आहिनि। मां तव्हांजो तारुफ़ कराईंदोमांनि, ज़रूर सुञाणींदा। साईं मुंहिंजे पुटनि जो मरी यादि दुआ करे अब्दुल गनी, अब्दुल समद, नसीर अहमद बिल्कुल बिल्कुल बिल्कुलु अदा साईं। दुआ करे असांजी दुआयूं सोता आहिनि साईं, असां तोखे वॾो इज़त माणे। महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी, कुर्बा वाजा, कुर्बा वाजा। ओके, थैंक यू अदा, तव्हां कॉल कई। सो वक़्तु आहे हिकु नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, केॾा बि न वेंदा ऐं असां जेको आहे ब्रेक खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। सो नंढड़ी साई जो टाइम थिए, साई खां पोइ जल्द हाज़िर था थिए। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं पिया। उमेद कयूं था अॼु वारो एपिसोड बि इंजॉय कंदव। अॼु वारो जेके असांजे गेस्ट आहिनि थोड़ा नर्वस आहिनि ऐं नवां आहिनि माशाल्लाह। असां त इहा ई कोशिशि कंदा आहियूं जेके नवां आर्टिस्ट आहिनि असांजी सिंध जा, जेके डिज़र्विंग आहिनि माशाल्लाह, काफ़ी प्यारी आवाज़ जी मालिक आहे अॼु जेका असांजी गेस्ट आहे शैनीला गुल। ऐं माशाल्लाह ॾाढो प्यारो ॻाए थी, पर छा आहे त हू चए थी माना थोरो टाइम वठंदी आहे मां थोरो खुलण में, त हाणे हुनखे खोलींदासीं ऐं तमामु प्यारा प्यारा गीत आहिनि उहे असां ॿुधंदासीं। जी शैनीला साहिबा, मज़ो अचे पियो तव्हांखे? हा, असांखे नथो लॻे तव्हांखे मज़ो अचे थो? न अचे पियो छो करे अचे पियो? जी त पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़ी क्लास में आहियो? क्लास मां पढ़ियल कोन आहियां। अच्छा, तव्हां स्कूल न आहियो पढ़िया? अच्छा ठीकु आहे। ऐं क़ुरान जी तालीम कई आहे पूरी? न। अच्छा, ओके। अच्छा, सही। अच्छा, इहो ॿुधायो त उस्ताद खां पहिरियों जेको तव्हां मतिलबु तव्हांजी वालदा या कंहिं बि तव्हांखे सेखारियो त पहिरियों उहो गानो कहिड़ो हुयो, तव्हांखे यादि आहे? जी हा, थोरो गुनगुनाए ॿुधायो। उहो आहे सॼी ॻाल्हि नसीब जी आहे। वाह, सही। पहिरियों मतिलबु उहो सॉन्ग हुयो जंहिं ते तव्हां रिहर्सल कई हुई? जी हा, सही। ॿियो ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी जे बारे में, ज़िंदगी कीअं पई गुज़रे ऐं जेको आहे तव्हांजे घर में ॿियो केतिरा फैमिली मेंबर्स आहिनि? तव्हांजी ॿी बि का भेण आहे, भाउ आहे, या तव्हां सिर्फ़ु हिकिड़ा आहियो? भेण त कोन, भाउ आहे। भाउ हिकिड़ो आहे? टे भाइर आहिनि। अच्छा, 3 भाइरनि जी हिकिड़ी भेण। अच्छा, तव्हां दादला आहियो न काफ़ी सारा, मतिलबु काफ़ी घणा, इन करे थोरा ईअं मूंखे लॻो पिया। सही। जी शिराज जी, मां बिल्कुलु सवाल कंदोमांनि, पर हुन खां पहिरियां कॉलर्स असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाद कॉलोनी कंबर खां सनावरे गोपांग बढ़िया। जी गोपांग साहब, कीअं आहियो? ख़ुशि आहियो अदा? अल्लाह पाक जी महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां बि ख़ुशि आहियो? माशाल्लाह गोपांग साहब, वॾी महिरबानियूं, तव्हां कॉल कई, असांजो शो एंजॉय कंदा आहियो, ॾिसंदा आहियो? जी माशाल्लाह रेगुलर ॾिसंदा आहियूं, पर कार न मिलंदी हुई, अॼु मिली आहे। काल मिली वई आहे त हुनजे लाइ मुबारकूं साईं। जी बिल्कुलु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कॉल्स असां वटि कुझु घणियूं ईंदियूं आहिनि, त कुझु दोस्त असांजा भाइर परस्तार उहे कॉल मतिलबु उन्हनि जी अटेंड न करे सघंदा आहियूं, त हुनजे लाइ माज़रत आहे भाऊ, पर अॼु त कचहरी थिए थी। प्रोग्राम तव्हांजो ज़बरदस्त आहे, चाह शौक़ सां ॾिसंदा आहियूं। मौला साईं तव्हांखे सलामत रखे। इलाही आमीन। तव्हां बि ख़ुशि हुजो गोपांग साहब। ऐं असां ॿुधो आहे तव्हां पाण बि सिंगर आहियो? जी ईअं घर में या कॾहिं कॾहिं दोस्तनि सां गॾु ॻाईंदा आहियूं। त पोइ असांखे बि ॿुधायो, असां बि तव्हांजा दोस्त आहियूं। जी बिल्कुलु मंज़ूर सखियाणी जो सॉन्ग ॿुधाईंदुमि तव्हांखे। माशाल्लाह, उस्ताद साईं जो कलाम पेश कजे। जी। हज़ारे माण्हू हज़ारे मेहणा मिलन था मूंखे पवन था सेणा। वाह वाह। ही हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही थो मूंखां परे ओ सुहिणा। हज़ारे माण्हू हज़ारे मेहणा मिलन था मूंखे पवन था सेणा। वाह सही वाह गोपांग साहब, वाह ज़बरदस्त। गोपांग साहब जेके आहिनि उहे त ॾाढा इलाही घणा सुर में आहिनि माशाल्लाह। जी बिल्कुलु। सो ॿियो अदा कुझु चवणु चाहींदव, का फरमाइश करणु चाहींदव?
आई थिंक कॉल ड्रॉप थी वई आहे। वॾी वॾी महिरबानियूं। okay. ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां शैनिला, तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त ॾिसो असांजा जेको कॉलर्स आहिनि न, उहे बि सुरीला आहिनि, म्यूज़िक सां लव था करनि। त इहो असां आर्टिस्टनि जे लाइ केॾी ख़ुशकिस्मती आहे त अहिड़ो सिंध म्यूज़िक असांखे प्लेटफॉर्म मिलियो आहे। ऐं हुन सां गॾु असांजी ॻाल्हि कजे डायरेक्टर साहिब जी, ख़ालिद शाह साहिब जी, हैदर भाउ जी, सॼी सिंध टीवी जी ॻाल्हि कजे त असांखे हिकिड़ो एॾो प्यारो प्लेटफॉर्म ॾिनो अथऊं म्यूज़िक जे हवाले सां त हिते असां वटि लेजेंडरी आर्टिस्ट बि ईंदा आहिनि, न्यू कमर्स बि ईंदा आहिनि, तव्हां जहिड़ा कुझु शर्मिला बि ईंदा आहिनि, पर असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं असां ईअं चाहियूं था असां जूं तव्हां सां खोड़ सारियूं दुआऊं आहिनि त तव्हां वॾी मंज़िल माणियो। बिल्कुलु। पर उन जे लाइ इहो आहे त तव्हांखे थोरी हिमत ॾेखारणी पवंदी। ऐं हाणे जेको तव्हां गीत ॿुधायो था थोरो हिमत सां ॿुधाईंदव तव्हां, जी ॿुधायो। तू दिल भर देर छुला थिया, तो दिल पर देर छुला थिया, तुखे यार ख़बर आहे त सॼी मुंहिंजी दिलेड़ी तो साफ़ा थिया, तो दिल पर देर छुला थिया, तो दिल पर देर छुला थिया, तुखे यार ख़बर आहे त सॼी मुंहिंजी दिलेड़ी तो साफ़ा थिया, तो दिल पर देर छुला थिया, तो दिल पर देर छुला थिया। जो कसम आहे त जानी नथी तो फसवणे मूंखे मानी, जो कसम आहे त जानी नथी तो फसवणे मूंखे मानी, तुझी याद मूंखे आहे त घणी ही दिलेड़ी तो लया थिया, तो दिल पर देर छुला थिया, तो दिल पर देर छुला थिया, तुखे यार ख़बर आहे त सॼी मुंहिंजी दिलेड़ी तो साफ़ा थिया, तो दिल पर देर छुला थिया, तो दिल पर देर छुला थिया। दर्द मुझे दिल में मिठा रखी यारी थी वही जल्दी जुदा, दर्द मुझे दिल में मिठा रखी यारी थी वही जल्दी जुदा, तुखे माणो हाणे छा चवंदा, ही मुंहिंजी हयाती बाक़ी आ, तो दिल पर देर छुला थिया, तो दिल पर देर छुला थिया।
जो दसिया सजन अच पेर भरे अला रखिए जे अंगण जो दसिया सजन अच पेर भरे अला रखिए जे अंगण बंद में जो अखड़ियों कन हिरोवण कर दल साग तेरे कातिया तो दिल बर देर छोला थिया तो दिल बर देर छोला यार खबर आहे त सॼी मुंहिंजी दिलड़ी तो सफ़ा थिया तो दिल बर देर छोला 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 वाह 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 हाणे ज़बरदस्त तव्हां गीत ॿुधायो न असांखे असांखे बि मज़ो आयो तव्हांखे बि मज़ो आयो व्यूअर्स खे बि मज़ो आयो हूंदो पहिरियां इहो ॿुधायो त इहो गीत लिखियो कीअं आहे ऐं कंपोज़िशन कंहिंजी आई आहे जी इहो शाइर आहे एॾा जो सूफ़ी शाइर आहे सूफ़ी जो शाइर आहे सूफ़ी जो शाइर आहे शाइर जो नालो छा सूफ़ी आहे ना नालो बि आहे नालो छा आहे अल्लाह रखियो अल्लाह रखियो जी। अच्छा अल्लाह रखियो जो गीत तव्हां हाणे असांखे ॿुधायो हा ॿुधायूं हा ॿुधायो ॻाए ॿुधायो कॉलर असां सां गॾु मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं बदीन खां बशीर अहमद पठान जो ॻाल्हायां जी बशीर साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो अदा अल्हम्दुलिल्लाह दुआउनि सां ॿारनि जी तव्हां सुठी तबियत सही आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं प्यारा लॻा पिया आहियूं ॾिसो पिया असांखे माशाल्लाह माशाल्लाह बसि तव्हांखे अल्लाह ताईं सदाईं प्यारो रखे आमीन इलाही आमीन अदा कुझु चवणु चाहींदव शो जे बारे में प्रोग्राम ऐं माशाल्लाह गाना बि ॿुधूं था ज़बरदस्त असांखे लॻनि पिया जी ऐं तव्हां पंहिंजी अगरि को बि सुठो अञा बि वधीक गानो असांखे ॿुधाइजो जेको माना तमामु बहितरीन हुजे ऐं कुझु दोस्त आहिनि उनखे बि यादि कंदासीं जी जी सही सही बिल्कुलु अदा साईं बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी ओके थैंक यू अदा तव्हां कॉल कई ॾिसो मां चयुमि न तव्हां सुठो ॻाईंदव त व्यूअर्स असांखे कॉल करे ॿुधाईंदा त सुठो गीत ॿुधायो अथव कॉलर्स कॉल करे ॿुधाइनि पिया त माशाल्लाह ॾाढो सुठो ॻाइनि पियूं ऐं ॾाढी सुठी आवाज़ आहे ऐं हिन वक़्तु ख़बर अथव हीउ जॾहिं असांजो प्रोग्राम हलंदो आहे त पूरी सिंध में माण्हू होटलनि ते वेही करे घर में वेही करे असांखे ॾिसंदा आहिनि ऐं हिन वक़्तु तव्हांखे सभु दुआऊं कंदा हूंदा सभु तव्हांखे एंजॉय कंदा हूंदा त तव्हां बि ईअं ई सम्झो त सभिनि खे एंटरटेन करिणो आहे जी कॉल वरी आई आहे वरी कॉल मौजूद आहे हेलो अस्सलाम वालेकुम कॉल आ रही वालेकुम सलाम वालिया नूर अली चांद ॻाल्हायां त शाहपुर चकर खां जी चांद साहब भली का था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सिंध म्यूज़िक में छा चवणु चाहींदा ॾाढो बहितरीन प्रोग्राम आहे असीं नई असांजी ॻाइणी आहे हिन त असांजा सूर जॻाए छॾिया वाह साईं वाह ॾाढी देरि लाइ क्या बात आहे तव्हांजा सूर जागे पिया सूर असांजा जॻाए छॾियासीं के शाबाश मां बि वरी अती जे लाइ शेर खायो आहे जी जी इरशाद तो मिला था एक दिन वो भी तुम्हें दे दिया साहिल वाह मिला था एक दिल जो तुम्हें दे दिया साहिल हजारों भी होते ना वो भी तेरे लिए होते वाह वाह छा ॻाल्हि कजे वाह 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 जबरदस्त वाह साईं वाह अल्लाह साईं तव्हांखे वॾी ॼमार था करे पोइ हज़ारे ॾींहं बि असांखे ॾींदाव जी 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 अदा कॉल ते आयो वयव कॉल शायद डिस्कनेक्ट थी वई ओके जी त शैनिला जी तव्हीं इहो ॿुधायो त माना तव्हांखे पंहिंजो शौक़ु हुयो बचपन खां त माना अम्मी चयो त न तव्हां हिन फील्ड में अचो हिकिड़ो ईअं थींदो आहे न पंहिंजो शौक़ु तव्हांजो पंहिंजो शौक़ु हुयो हुन खां पोइ तव्हांजी वालदा तव्हांखे सेखारियो जी अच्छा 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 कॾहिं ईअं थियो आहे प्रोग्राम में कॾहिं ॾुखियाई थी हुजे प्रोग्राम्स त कया हूंदा तव्हां खोड़ सारा महफ़िलूं कयूं हूंदियूं महफ़िलूं पहिरीं शुरू में त माण्हू थींदो आहे हा हा पोइ न थींदो अच्छा हाणे का यादगार महफ़िल तव्हांजी यादगार हुई
जेका सुठी बहितरीन वई हुजे तव्हां ख़ुशि थिया हुजो ॾाढो आहे अम्मी अम्मा बि दुआ कई हुजे तव्हांखे जी हाँ। पैसा घणा जंहिंमें पिया हुजनि अच्छा गौर वगैरह सुठी थी वेंदी आहे तव्हांखे महफ़िल में जी हाँ। सही अच्छा तव्हां सिंध में ही परफॉर्म कयो आहे या सिंध खां ॿाहिरि बि किथे कयो आहे ना सिंध में है ना अच्छा फिलहाल तव्हां सिंध में अच्छा सिंध में कहिड़े कहिड़े शहरनि में तव्हां करे चुका हो परफॉर्म हैदराबाद आहे कराची थी वई वाह वाह या हेॾा थरडे थरडे थर ॾे जी हाँ। टंडोवाला या अच्छा इन तव्हांजो side? जेको जॉनर आहे न जेको स्टाइल आहे मूंखे थारी लॻे थो थर वारो उते तव्हां घणो परफॉर्म कयो हूंदो आहे न ना एतिरो कोन कयो आहे 2 टे प्रोग्राम कयो अच्छा अच्छा। त उन साइड जेको लाड़ी गीत ईंदो आहे तव्हांखे न लाड़ी कोन लाइट न ईंदो कोन आहे ईंदो अच्छा आहे। अच्छा सही 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 अच्छा वैसे हिकिड़ो हूंदो आहे आर्टिस्ट जीअं हाणे तव्हां आहियो तव्हां जेको फेवरेट आर्टिस्ट आहे सिंध में को अहिड़ो जेको पसंदीदा आर्टिस्ट हूंदो आहे मेल में या फीमेल में पसंदीदा अहिड़ो तव्हां कंहिंखे ॾिसी करे तव्हांखे शौक़ु थियो त मां मतिलबु ॻाइण हिन फील्ड में उहो अचां त अम्मी खे ॾिसी करे थियो छो जो अच्छा, नंढा हूंदा वाह, 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 वाह। अम्मी खां वॾी मतिलबु कथा तव्हांखे ॿियो जेतिरा बि सिंध में सिंगर्स आहिनि फीमेल या मेल त तव्हांखे को सिंगर पसंदि आहे चलो इन जवाब ते अचूं था पर कॉलर्स असां सां गॾु आहिनि ओके, ओके। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू हाजी साहब था ॻाल्हायो भाई बाबा ख़ैर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हीं ॿुधायो ख़ुशि आहियो खीरात भाई मोबाइल हणी हणी थकी वियासीं खणूं बि नथा साईं हाणे खईसे माज़रत आहे हाणे खईसे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सदाईं आबाद हुजो आमीन इलाही आमीन सो मच तव्हां कंहिंसां फरमाइश कई कलाम जी उहो अॼु ताईं न ॿुधायो असांखे साईं मां 10-15 कलाम ॿुधाए चुको आहियां तव्हां अलाए कहिड़ो कलाम ॿुधायो आहे असांखे कोयारी में भैरवी में विसरी वई न ॻाल्हि तव्हां भैरवी में चयो न भैरवी तव्हांखे हींअर ई ॿुधायूं था असां चओ त हींअर ई मां तव्हांखे ॿुधायो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजी जमात सॼी खे टीम खे तव्हांखे अल्लाह साईं ख़ुशि रखे थैंक यू आमीन इलाही आमीन इलाही आमीन ईअं ई दुआ कंदा रहो असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो ऐं दुआ कंदा रहो पंहिंजो फीडबैक ॾींदा रहो थैंक यू महिरबानियूं अच्छा ही शनीला ही जेके असांजा कॉलर हुआ न हाजी साहब इहे मदीने पाक खां कॉल कंदा आहिनि असांखे ऐं इहे जेके बि गेस्ट ईंदा आहिनि सभिनि जे लाइ दुआऊं बि कंदा आहिनि हा त अञा खोड़ सारा तव्हां सां सवाल बि जवाब बि थींदा तव्हांखे कंफ्यूज़ बि कंदासीं कलाम बि ॿुधबा तंग बि कंदासीं हा अच्छा शनीला खां सवाल कयूं था शनीला जवाब ॾाढो शॉर्टकट में थी ॾे पोइ असां सोचियूं था त हाणे ॿियो सवाल कहिड़ो कयूं जी 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 सो ॿियो ॿुधायो शनीला त ब्रेक आहे अच्छा, उन खां ओके। मां इहो चवंदुसि त ब्रेक खां नाज़रीन तव्हां किना बि न वञो अॼु तमामु प्यारी ऐं ख़ूबसूरत नौजवान सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असांजूं ब्लेसिंग्स हुन सां गॾु आहिनि त तव्हां बिल्कुलु। केॾा न वञो अचूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ अस्सलाम वालेकुम नाज़रीन वेलकम बैक चऊं था तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था ऐं हमेशह दिलि सां अच्छा मां पंहिंजे स्टाइल में चवंदो आहियां पर मूंखे मज़ो ईंदो आहे कोमल जे स्टाइल में छो जो कीअं? कोमल चवंदी आहे वेलकम Welcome बैक back, वेलकम welcome बैक back, ऐं ऐं वेलकम welcome बैक back। जीअं न ईद मिल बि आहे 3 ॾियारा माना 3 चकर त ईअं ॾाढो सुठो इहो बि लॻंदो मुंहिंजो जेको स्टाइल आहे सो मां Style वेलकम आहे। बैक 3 दफ़ा चंदी आहियां केर ॿियो त नाहे चंदो ॾिसो Style था। आहे, style आहे, बिल्कुलु style आहे, सभिनि सो जा style नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तमामु सुठी सिंगर असां वटि मौजूदु आहे तमामु घणी सुरीली आहे ऐं कॉन्फिडेंस थोरो घटि आहे पर असां चऊं था भई तव्हांजो पंहिंजो घरु आहे खुली करे ॻाल्हायो खुली करे जेको आहे ॻायो जी। सो अच्छा अदी इहो ॿुधायो त सोशल मीडिया ते एक्टिव आहियो मतिलबु टिकटॉक वग़ैरह ठाहींदा हो तव्हां जी हाँ। तव्हांजी सही। टिकटॉक आईडी टिकटॉक आईडी भाउ जे नाले सां ठहियल भाउ जे नाले सां आहे उहा ॿुधाइजो असां तव्हांखे फॉलो कंदासीं तव्हांजा टिकटॉक ॾिसंदासीं तव्हांजा सॉन्ग्स ॿुधंदासीं उते वञी जमील जे नाले सां जमील ओके जमील जे नाले सां ठीकु अच्छा आहे हुन टिकटॉक आईडी ते तव्हां पंहिंजा सॉन्ग्स रखंदा आहियो या ॿियनि जूं वीडियोस ठाहींदा आहियो त मुंहिंजा पंहिंजा बि रखियल आहिनि ॿिया बि आहिनि या भाउ जमील जा हूंदा न मुंहिंजा पंहिंजा आहिनि पर मां इहो चवंदुसि त तव्हां लाइव बि ॻाईंदा कयो ऐं टिकटॉक ते उहा वीडियो रखंदा कयो छो जो टिकटॉक ते वॾो फेम आहे सही अच्छा तव्हां पंहिंजे गाननि ते वीडियो ठाहींदा आहियो या ॿिए जे गाननि ते ॿिए जे गाननि ते ॿिए जे गाननि ते कॉलर्स ठाहींदा आहियो। असां सां गॾु मौजूदु Callers आहिनि बि मौजूदु। अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदी मुंहिंजी भेण केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो जी मां लारिब थी ॻाल्हायां शहदाद कोट मां लारेब था ॻाल्हायो शहदाद कोट खां लारेब उहा त न जंहिंजी लास्ट टाइम बर्थडे हुई जी जी वो मां ही आहियां जी त तव्हांजी बर्थडे कीअं गुज़री जी माशाल्लाह सुठी ज़बरदस्त थी हा जी जी त अच्छा पोइ इहो ॿुधायो त शहदाद कोट जो मौसम कीअं आहे एतिरी ज्यादा गर्मी आहे
गर्मी आहे अच्छा। बारिश वग़ैरह जो को मतलब ना आहे न न धूप आहे हिते ज्यादा ई अच्छा उस आहे सही सही ॿियो अदी छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे असांजो प्रोग्राम तव्हांखे माशाल्लाह जबरदस्त असां ॾिसंदा रहंदा आहियूं तव्हांजो शो माशाल्लाह की कोमल भी ब्यूटीफुल थी लगे भाई शिराज ब्यूटीफुल हैंडसम तो लगे थैंक यू Thank सो you, मच thank you. इहो ई त ॿुधणु चाहियां पियो मां। तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे जो तव्हांखे असां एतिरो प्यारो मतलब लॻूं था अच्छा लारेब मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि हा जी जी बिल्कुल लास्ट टाइम तव्हांजी बर्थडे हुई अॼु असांजे सेट ते बि कंहिंजी बर्थडे आहे मां चवां थो तव्हां पंहिंजे स्टाइल में विश कयो पर मां नालो न ॿुधाईंदुसि अच्छा जी तव्हां सिर्फ़ु ईअं चओ हैप्पी बर्थडे टू यू जेको बि हुजे हैप्पी बर्थडे टू यू जेको बि हुजे हाँ हैप्पी बर्थडे टू यू जेको बि हुजे देखो भी थैंक यू अच्छा अच्छा का फरमाइश करणु चाहींदव लारे जी का फरमाइश करणु चाहींदव जी असांजे भाई शिराज कोई भी असांखे भाई बाबा जो सॉन्ग ॿुधाए माशाल्लाह उनजो बहितरीन सॉन्ग सुनाए ओके 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 मां बिल्कुलु ॿुधाईंदासीं ॿुधायां थो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी ॿुधायां थो। फरमाइश पूरी कंदासीं थैंक यू सो मच तव्हां असांखे कॉल कई एतिरो क़ीमती वक़्तु कढी तव्हां कॉल कंदा आहियो एॾो प्यार ॾींदा आहियो थैंक यू जी शिराज जी कोमल जी बर्थडे कंहिंजी आहे बर्थडे अलाए कंहिंजी आहे लेकिन गेस्ट असां वटि मौजूदु आहे उन्हनि सां असांखे ॻाल्हाइणो आहे गेस्ट सां बि ॻाल्हाईंदासीं गेस्ट खे बि ख़बर मां पए चाहियां थी त guest- अॼु असांजे सेट ते कंहिंजी सालगिरह बि आहे तव्हां ख़बर आहे जी न ख़बर कोन्हे अॼु न, ख़बर हिननि पइजी खे वेंदी ख़बर न अॼु आहे। ख़बर पइजी वेंदी बल्कि मिली करे माना जश्न कंदासीं हुन शइ जो अच्छा मां चाहियां थी त जेको आहे शनीला ॾाढो घटि पई ॻाल्हाए त मां चाहियां थी हिननि खां सॉन्ग ई ॿुधजे सॉन्ग ॿुधिजे हा बिल्कुलु अगरि शैनिला ॿुधाइणु चाहे त अगरि शनीला कचेरी कंदी त पोइ सॉन्ग खां बची वेंदी अगरि शनीला कचेरी न कंदी त सॉन्ग त ॿुधाइणो पवंदो ॿिन्हिनि शयुनि मां हिकिड़ी शइ थींदी बिल्कुलु बाक़ी ना थोरो सॉन्ग वक़्तु ॿुधायो सॉन्ग ॿुधाए कचेरी न थी चलो सॉन्ग ॿुधायो ठीकु आहे गानो ॿुधायो असांखे सजण समझी तो सां दिल मों लगाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई सजण समझी तो सां दिल मों लगाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई सजण समझी तो सां दिल मों लगाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई वफादार समझी तो सानी अलायम वफादार समझी तो सानी अलायम हर हाल में तो साना तो निभायम दुनिया जे चवण ते कई तो जुदाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई ॾही दर्द दिल भर तो जिंदड़ी जलाई हुयो केॾो वेसा मुंहिंजो तो ते जान
तो जिंदगी जलाई, नहीं दर्द दे भर तो जिंदगी जलाई, सजन समझी तो सा दिल मुँह लगाई, नहीं दर्द दे भर तो जिंदगी जलाई, नहीं दर्द दे भर तो जिंदगी जलाई, नहीं दर्द दे भर तो जिंदगी जलाई, नहीं दर्द दे भर तो जिंदगी जलाई। अच्छा शनीला जेके भी सॉन्ग ॿुधाइनि सैड सॉन्ग ॿुधाइनि ॾुख वारा गाना ॿुधाइनि ॾुख वारा गाना पसंदि आहिनि तव्हांखे? ख़ुशी वारा गाना मोहब्बत नहीं है। असल में ही जेको जॉनर आहे न इहो स्टाइल ई इहो आहे। हिन में हिकिड़ो गीत आहे, मां अगरि शाह साहब इजाज़त ॾिननि त हिकिड़ी तमामु प्यारी मारवाड़ी में शइ आहे जेका मां गुनगुनाइणु चाहियां थो। ॿ लफ़्ज़ हिन में तमामु प्यारी ॿोली आहे मारवाड़ी, त साॻियो ई राग आहे। हेलो हेलो जुआ रोज हो राहूं पछल के प्यो फोरा, जुआ रोज हो राहूं पछल के प्यो फोरा, हरैया उड़ाऊं मन मजो मिठू वड़ो घर आवे, अल्लाह रे अगियां ले लाऊं मन मजो मिठू वड़ो घर आवे, ओ मजो मोराणेड़ो मोरीड़ो, ओ मजो ढटेड़ो ढाटीड़ो, जुआरो हो राहूं पछल के प्यो फोरा, हो राहूं पछल के प्यो फोरा। त चवण जो मक़सदु इहो आहे, इहो स्टाइल ई अहिड़ो आहे, ॾाढा प्यारा, ॾाढी प्यारी कंपोज़िशन हुई ऐं शायदि मुंहिंजे ख़्याल सां मारवाड़ी साइड में इहे अहिड़ा गीत ॾाढा पसंदि कया वेंदा आहिनि। तमामु प्यारो गीत तव्हां ॻायो आहे माशाल्लाह। अच्छा शनीला खां मां पुछणु चाहींदमि त कॾहिं ईअं थियो आहे कंहिं जॻह ते तव्हां मतिलबु ॻाइण जे लाइ विया हुजो ऐं उते केरु तव्हांजी गिला कंदो हुजे ऐं तव्हां ॿुधी वरितो हुजे, ईअं थियो आहे कॾहिं? हा थियो आहे, जेकी तव्हां खिलियो आहियो न त इहो थियो आहे बिल्कुलु। अक्सर थींदो आहे माण्हू जेको गिला कंदो हुन ते कावड़ ईंदी न। हा कावड़। अच्छा तव्हां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त केरु गिला पियो करे तव्हां मथां वरी अचानक पहुची विया हुजो हुते? न कननि सां ॿुधो कोन आहे, ॿिन्हिनि जे वाता ॿुधो आहे। अच्छा ॿियनि जे वाता ॿुधो आहे त तव्हांजी माण्हू गिला कनि था, सड़नि था तव्हां। चलो कननि सां कॉलर्स बि असां ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं कीअं आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं, ॾाढा प्यारा था लॻूं, है न था? बिल्कुलु उहो ज़ाहिर आहे। महिरबानी अदा महिरबानी। माशाअल्लाह एॾे बहितरीन प्लेटफॉर्म ते साम ते वेठा वीचारा कीअं लॻो था? बिल्कुलु बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे साईं। तव्हां केरु था ॻाल्हायो था, छा नालो आहे तव्हांजो? मोहम्मद हनीफ शाह, वापदा कॉलोनी गुडू खां। शाह साहब ओके। शाह साहब शो ॾिसंदा आहियो असांजो? बेहतरीन शो ऐं सुठी शइ आहे त शो बेहतरीन लॻो आहे, ॻाल्हि करण ते दिलि मजबूर थी आहे, ॻाल्हि तव्हांखे कई आहे तमामु सिंगनि खे जी मुंहिंजो सिख भरियो सलाम ऐं माशाअल्लाह बेहतरीन प्रोग्राम आहे। सलाम पिया कनि। वालेकुम सलाम। का फरमाइश करणु चाहींदव अदा? फरमाइश गाना तव्हांजा सभु गाना बेहतरीन आहिनि, लेकिन जेको बि गानो ॿुधायो उहो सम्झ असांजी पसंदि आहे। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। जी थैंक यू साईं। शाह साहब वॾी वॾी महिरबानियूं, ईअं ई तव्हां प्यार ॾियो, कुर्ब ॾियो, इंशाल्लाह शो अञा मज़ीद बहितर कंदासीं तव्हांजे लाइ। ओके थैंक यू जी। शनीला जी मां चवां थो नथा ॻाल्हायूं, बसि वेठा आहियूं। तव्हां ॻाल्हायो। बिल्कुलु ईअं ई आहे। छा ॻाल्हायूं, सवाल जेको आहे कयूं था शनीला खां, शनीला जवाब ई मतिलबु दिलि सां नथी ॾिए जवाबु। हा
ऐं हा गिला वारी ॻाल्हि ते जेका तव्हां सुवाल कयो त उन ते बि खिली करे जवाब ॾिनो अच्छा वो खिली तो मां सम्झी वियमि त वाकई गिला कई आहे माण्हुनि गिला कंदा आहिनि पर मूंखे खिल ईंदी आहे अच्छा ये माण्हू आहिनि तव्हां खां माण्हू जेलस थींदा आहिनि सड़दा जी हाँ असांजा माइटी आहिनि शायदि असांजे दिलि जी ॻाल्हि कई अथव लाइव चई छॾियो आहे ऐं तव्हांजे माइटनि ताईं इहा ॻाल्हि बि पहुची वई हूंदी बाबा इहो डेयर हुजे वाकई हक़ीक़त आहे इहा। एप्रिशिएट कयो जेको पंहिंजनि मां ई लॻंदी आहे माइटनि मां ई शुरूआत माइटनि मां ई थींदी आहे हाणे खुली आहे न शैनिला, वाकई अच्छा त हू सड़ंदा छो आहिनि वजह छा आहे सड़न जी बसि वजह हाणे मूंखे बि ख़बर कोन अलाए अच्छा छो इन करे सड़ंदा त तव्हां हिन ॻाइण वारी फील्ड में छो आया हो या हूअं ई सड़ंदा आहिनि हूअं ई सड़ंदा आहिनि अच्छा ॿियो ॻाइण जे हिसाब सां बि सड़ंदा आहिनि अच्छा सड़ण जे लाइ मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त तव्हांखे अलाह साईं हिकिड़ी अहिड़ी अता कई आहे त सड़ंदा बि माण्हू उन ते ई आहिनि चवंदा आहिनि न वण में जंहिं वण में फल हुजे त उन ते ई पिथर हणिबो आहे जेको इंसान कामयाबी जी तरफ़ वेंदो आहे न ऐं कामयाब थींदो आहे त जॾहिं तव्हां खां माण्हू सड़ण स्टार्ट करे छॾे त तव्हां सम्झी माना वञो सम्झो त था असां कामयाब कामयाबी जी तरफ़ वञूं पिया कामयाबी जी तरफ़ वञो पिया छो जो माण्हू सड़ंदा बि उन खां आहिनि जेको कामयाब थींदो आहे इंसान हा असां में ईअं ई आहे सो सभु सड़न वारे खे नज़रअंदाज़ कयो इग्नोर कंदा कयो टेंशन न वठंदा कयो तव्हां पंहिंजे कम ते फोकस रखो अञा एतिरो भलो ॻायो पिया अञा मज़ीद तव्हां जेको आहे कॉन्फिडेंस सां ॻायो सुठो ॻायो सो जी। मुंहिंजी त दुआ आहे ऐं बिल्कुलु बिल्कुलु ऐं ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे त नाज़रीन केॾांहुं न वञो उमेद कयो था शो एंजॉय कंदा हूंदव बिल्कुलु। अॼु हिकिड़ी नंढड़ी प्यारी सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे त उनजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं सपोर्ट कयो उनखे मां इहो चवंदुसि त केॾांहुं न वञो अचूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ब्रेक खां पोइ वेलकम बैक ऐं वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम सिंध म्यूज़िक में ऐं उमेद था कयूं त तव्हां जेको अॼोको जेको एपिसोड आहे उहो बि तव्हां इंजॉय करे रहिया हूंदा सो अॼु तमामु सुठी सिंगर असां वटि मौजूदु आहिनि नंढड़ी आहे ऐं सुहिणी आहे सुठी आहे ऐं प्यारो आवाज़ु आहे सो शनीला जेको असां सां गॾु मौजूदु आहे शिराज जी कुझु पुछो शैनिला मौजूदु आहे ॾाढो प्यारो ॻाए थी माशाल्लाह पहिरियां थोरी नर्वस हुई हाणे खुली वई आहे माशाल्लाह असांजी बि इहा ई दुआ आहे त तव्हां ईअं खुली करे ॻायो पंहिंजो सॼी सिंध छा पूरे पाकिस्तान में नालो कयो पर उन जे लाइ तव्हांखे महिनत खोड़ सारी करणी पवंदी ऐं ॿियो त इहो पंहिंजो कॉन्फिडेंस अञा मज़बूत कयो माना नेक्स्ट टाइम तव्हांखे जॾहिं बि शो ते इनवाइट कयूं त माना उहा शैनिला न अचे जेका पहिरियां वारी हुई ठीक है हाण कोन ईंदी बहरहाल तव्हां अॼु बि तमामु बहितरीन ॻायो तमामु सुठो ॻायो असांजूं ब्लेसिंग्स तव्हां सां गॾु आहिनि असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं ईअं ई नाज़रीन बि मां उमेद कयां थो त ॾाढो एप्रिशिएट कयो हूंदो छो जो नाज़रीन खे हमेशह मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त जेका असांजो सिंध म्यूज़िक ही मंच आहे जेका सिंध टीवी आहे असांजी टीम आहे असां इहा ई कोशिशि कई आहे त जेके नओं टैलेंट आहे उन्हनि खे मंज़र आम ते आणियूं ऐं उन्हनि खे कुझु सिख्या जे हवाले सां बि खोड़ सारियूं शयूं मिलनि त इन जे करे हाणे कड़कतो असांखे को गीत ॿुधायो कहिड़ो था ॿुधायो लास्ट में तोखे वेठो जेको विसारे ॿुधायो पेश कजे तोखे वेठो जेको विसारे चलते खे सारी पई याद करे तो तंहिंखे दिलड़ी रोज़ हंजो छहारी पई याद करे तो तंहिंखे दिलड़ी रोज़ हंजो छहारी पई तोखे वेठो जेको विसारे चलते खे सारी पई याद करे तो तंहिंखे दिलड़ी रोज़ हंजो छहारी पई याद करे तो तंहिंखे दिलड़ी रोज़ हंजो छहारी पई
थो तंहिंजे अचण जी राहूं अजायो निहारी पई आस रखी थो तंहिंजे अचण जी राहूं अजायो निहारी पई तोखे वेठो जेको विसारे चाल तंहिंखे सारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी चोहारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी चोहारी पई तो सा कल कया हन कूड़ तंहिंजो प्यार हुयो कूड़ तो सा कल कया हन कूड़ तंहिंजो प्यार हुयो मौसम वांगे वियो मटजी पाण खे छो तूं मौसम वांगे वियो मटजी पाण खे छो तूं गारी पई हुन वञी परदेस वसायो चाल तंहिंखे सारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी जो चोहारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी जो चोहारी पई उन मेरा सी तो मान्या तो टोड़े ना तो खाव्यो उन मेरा सी तो मान्या तो टोड़े ना तो खाव्यो साले हाणे साहगियो नाहे ॻाल्हियूं तंहिंजो पचारी पई साले हाणे साॻियो नाहे ॻाल्हियूं तंहिंजो पचारी पई तोखे वेठो जेको विसारे चाल तंहिंखे सारी पई तो तंहिंखे दिलड़ी जो चोहारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी जो चोहारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी जो चोहारी पई यादि करे तो तंहिंखे दिलड़ी जो चोहारी पई जबरदस्त जबरदस्त वाह शनीला अदी अॼु त असांजे प्रोग्राम में शनीला 4 चंड हणी छॾिया या एनर्जी स्टार्ट में किथे हुई लास्ट में त असांखे एतिरो मोटिवेट करे छॾियो मज़ो अची वियो बाक़ाइदे माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त परफॉर्मेंस त नाज़रीन तव्हांजा खोड़ सारा थोराइता आहियूं तव्हांजा कुर्ब लख ऐं तव्हांजूं मोहबतुनि जा तव्हांजा रिव्यूज़ जा तव्हांजा रिमार्क्स जा जेके हमेशह हर वीक तव्हां असांखे प्यार ॾींदा आहियो खोड़ सारियूं मोहबतूं ॾींदा आहियो त असांजी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे त मज़ीद बहितर खां बहितर करण जी कोशिशि कयूं ऐं उन खां अलावा कल्ह जीअं ॾिठो त तव्हां अदी शनीला गुल साहिबा ई ऐं ईअं ई असां कोशिशि कंदासीं त
शैला गुल साहिबा असां वटि मौजूदु हुई। इन सां गॾु असां वटि काफ़ी लेजेंडरी आर्टिस्ट बि ईंदा ऐं न्यू कमर्स बि ईंदा। जेको मुंहिंजो शो जो मोटिव आहे, एक्चुअली मां इहो चवंदो आहियां, जेके न्यू कमर्स आहिनि, जेको नओं टैलेंट आहे, उन्हनि खे मंज़र आम ते आणियूं। त हाणे वक़्तु इहो आहे, हाणे वक़्तु इन ॻाल्हि ते पहुतो आहे। ॻाल्हि इहा आहे, सरप्राइज़ इहो आहे त जेको शुरू में मां स्टार्ट में ॻाल्हि कई त बाबा अॼु असांजे सेट ते हिकिड़े तमामु ख़ूबसूरत, तमामु प्यारी मुंहिंजी को होस्ट जी बर्थडे आहे माशाल्लाह सां। त ताड़ियूं मां इन जे लाइ पहिरियां ई त सभ खां पहिरियां त हैप्पी बर्थडे कोमल तव्हांखे। ऐं सॼी टीम सां मां इहा गुज़ारिश कंदुसि त असांजी तमामु प्यारी हिकिड़ी डॉल आहे, असांजी को होस्ट आहे ऐं ॾाढो सुठो कमु करे रही आहे। अच्छा, मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी पई थिए त मुंहिंजी बर्थडे आहे ऐं मूंखे यादि न हुयो त अॼु ॾींहं ते मुंहिंजी बर्थडे आहे, पर सिंध टीवी खे ऐं मुंहिंजी टीम खे ऐं शिराज खे इहा ॻाल्हि यादि हुई त अॼु मुंहिंजी बर्थडे आहे। सो इन्हनि मूंखे सरप्राइज़ ॾिनो आहे। सो आई एम सो हैप्पी। असांजी सिंध टीवी जी इहा ई त स्पेशलिटी आहे त जेको असांजो मेंबर आहे उनखे हर ॻाल्हि असांखे ख़बर हूंदी आहे, हर ॻाल्हि यादि हूंदी आहे। त इहा ॻाल्हि आहे। त नाज़रीन, मां पंहिंजी टीम सां गुज़ारिश कंदुसि त सभई स्टेज ते अचनि ऐं हैदर साहब सां गुज़ारिश कंदुसि, सर हैदर साहब सां गुज़ारिश कंदुसि, डायरेक्टर साहब सां गुज़ारिश कंदुसि, असांजो आइडियल वन एंड ओनली साद भाई सां गुज़ारिश कंदासीं त उहे बि मंच ते अचनि। माइक कढी छॾियो भले। शोभी भाई सां गुज़ारिश कंदासीं ऐं असांजी जेका टीम आहे, क्रू आहे, सभु अचनि। ऐं सर हेॾा अचो। थैंक यू। टुडे आई एम सो हैप्पी। डायरेक्टर साहब किथे आहिनि? ख़ालिद शाह साहब माइक अचे। खणो, कुझु ॻायो मुंहिंजे लाइ। मां बिल्कुलु ॻाईंदुसि। तव्हां बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू कोमल, हैप्पी बर्थडे टू यू कोमल, हैप्पी बर्थडे डियर कोमल, हैप्पी बर्थडे टू यू। जंगल में मंगल तेरे ही दम से, जंगल में मंगल तेरे ही दम से, सबने ये शोर मचाया है, सालगिरह का दिन आया है, सालगिरह का दिन आया है, केक का दिन आया है, केक का दिन आया है। जंगल में मंगल तेरे ही दम से, सबने ये शोर मचाया है, सालगिरह का दिन आया है, सालगिरह का दिन आया है। टिश्यू Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Komal, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Komal, happy birthday to you। हिकिड़ो तमामु प्यारो गीत आहे उस्ताद चमन साहब जो आहे, त उहो चाहियूं था त उहो बि डेडिकेट कयूं कोमल खे। ओ तो सदाई साण दुआ है मुंहिंजी, तो सदाई साण दुआ है मुंहिंजी, सालगिरह जी मुबारक थी, सालगिरह जी मुबारक थी। तो सदाई साण दुआ है मुझे, तो सदाई साण दुआ है मुझे, सालगिरह जी मुबारक थी कोमल, सालगिरह जी मुबारक थी।
अॼु मां चाहियां थो थोरो मेशअप थी वञे सिर्फ़ु बर्थडे सॉन्ग कुझु ओ शोभी भाई ओरा बेल जे गुल जेड़ो यारो गुलाब जे गुल जेड़ो यारो सेब तो है सोनो मुझो प्यारो ओ छो कोमल जी छो साबिर जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह गया बिस्मिल्लाह गया ओरा बेल जे गुल जेड़ो यारो गुलाब जे गुल जेड़ो यारो सेब तो है सोनो मुझो प्यारो ओ छो जानिए जी छो कोमल जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह गया बिस्मिल्लाह गया गायो गायो हो जमालो गायो हो जमालो गायो गायो हो जमालो गायो हो जमालो टीवी चंद्र सितारन जहड़ी जोड़िया पंहिंजी हर पासे आ शोर गो बाबा पंहिंजी चंद्र सितारन जहड़ी जोड़िया पंहिंजी हर पासे आ शोर गो बाबा पंहिंजी लखन में एक सरदार सेब तो है सोनो मुझो प्यारो लखन में एक सरदार सेब तो है सोनो मुझो प्यारो ओ छो कोमल जी छो सिंध टीवी जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया जाथे रखे थो पैर थे सुरहाड़ू थे जेका नजर दिल पर जियो थे मुकाड़ो थे गायो गायो हो जमालो गायो हो जमालो गायो गायो हो जमालो गायो हो जमालो जाथे रखे थो पैर थे सुरहाड़ू थे जेका नजर दिल पर जियो थे मुकाड़ो थे मुझी सुह मुझो सिंगारो सेब तो है सोनो मुझो प्यारो मुझी सुह मुझो सिंगारो सेब तो है सोनो मुझो प्यारो ओ छो कोमल जी छो सिंध टीवी जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया राबेल जे गुल जेड़ो यारो गुलाब जे गुल जेड़ो यारो ओ छो जानिए जी छो हैदर जी छो साद भाई जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया क़यामत ताईं शाल सलामत प्यार रहे सागर शाह जो आकर बेड़ो पार रहे गायो गायो हो जमालो गायो हो जमालो गायो गायो हो जमालो गायो हो जमालो
क़यामत ताईं शाल सलामत प्यार रहे, सागर शाह जो आकर बेड़ो पार रहे। मुझी सूह मुझो सिंगार सेब तो सोनो मुझो प्यार, मुझी सूह मुझो सिंगार सेब तो सोनो मुझो प्यार। ओ छो सिंध टीवीअ जी, छो सिंध म्यूज़िक जी गिला कया मत लख भेरा बिस्मिल्ला कया, बिस्मिल्ला कया, बिस्मिल्ला कया, बिस्मिल्ला कया। होरा पेल जे गुल जेड़ो यारुआ, गुलाब जे गुल जेड़ो यारुआ, सेब तो सोनो मुझो प्यारुआ। ओ छो तौफीक जी, छो जानिया जी गिला कया मत लख भेरा बिस्मिल्ला कया, बिस्मिल्ला कया। गायो गायो हो जमालो, गायो हो जमालो, गायो गायो हो जमालो, ओ हो जमालो। गायो गायो गुल जेड़ो यारुआ, गुलाब जे गुल जेड़ो यारुआ, सेब तो सेणो मुझो साईया। ओ छो खालसा जी, छो सिंध टीवीअ जी गिला कया मत लख भेरा बिस्मिल्ला कया, बिस्मिल्ला कया, बिस्मिल्ला कया। ओ बिछड़ी वियो बिसरियो नाही, पर अखियुनि खां थी वियो आहीं। पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा, यादा यादा अञा मूंखे यादा। बिछड़ी वियो बिसरियो नाही, पर अखियुनि खां थी वियो आहीं। पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा, यादा यादा अञा मूंखे यादा। गायो गायो हो जमालो, ओ हो जमालो, गायो गायो हो जमालो, ओ हो जमालो, गायो गायो हो जमालो, ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।